अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हींअर असीं कैफ़े सिंध कराची में मौजूद आहियूं। ही बेहतरीन होटल है, ॾिसी सघो था। होटल ही कैफ़े सिंध जी माना जी सर। ही कैफ़े सिंध तव्हां अक्सर मां सम्झां ईंदा हूंदव मानी खाइण हिते। मुकमल सिंधी खाधा मिलंदा आहिनि हिते। मुकमल सिंधी खाधा मिलंदा आहिनि ऐं हिकिड़ो लाजवाब मतिलबु हिते मानी वग़ैरह तयारु थींदी आहे। तक़रीबन सिंधी खाधा हूंदा आहिनि। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। कराची में अगर मिलन तो आप माशाल्लाह। हालांकि इतने भी ताजो वजन घणो थींदो आहे या मीरे जे सिलसिले में या ड्रामे जे रिकॉर्डिंग जे सिलसिले में उहा उतां जे खाधनि जी खुशबू या जेका हसीयत आहे उहा हिते मिली बिल्कुल मिली। जेके कैफे सिंध जेके लज़ीज़ खाधा है प्योर है, जो देसी खाधा जॾहिं आहे कैफे सिंध हिकिड़ी शइ ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी फेवरेट जेको आहे भिंडी आहे, फ्राई भिंडी। हुन खां पोइ मच्छी इलाही सुठी हूंदी आहे, पटाटा बेहद सुठा आहिनि। तव्हां जॾहिं बि अचो पिया निशाद कमर्शियल में अचो ऐं मानी खायो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी मां अॼु आयो तारीफ़ नथी कयां। अस्सलाम वालेकुम। तव्हांजी सीरियल मीरा बि हले पई, उनजे लाइ कुझु हा, मीरा जी इलाही फीडबैक आहे, इलाही रिपोर्ट आहे, इलाही ज़बरदस्त क़िस्म जी सीरियल आहे। सभिनी जी महिनत आहे ऐं जेतिरी असां महिनत कई आहे व्यूअर्स ॾिसंदड़ जेके बि आहिनि उनजी वोट थी रहिया आहिनि। मां उन्हनि सभिनी जी घुराईंदी आहियां, गुज़ार आहियां प्रोजेक्ट्स जेके बि असांखे ॿुधाईंदुसि पंहिंजे सीरियल जे हीरो उन सां मिलो था जान सां पर जावेद साहब तव्हां बि जॾहिं ईंदव तव्हांखे ॿेड़ा बहितरीन खाधा हिते मिलंदा। ऐं जॾहिं बि तव्हां अचो कैफे सिंध में हर वक़्तु इहे सिंधी खाधा मौजूदु आहिनि, जंहिंमें बुसरियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वैराइटी जेके बि आहे तव्हां ॾिठियूं उहे आहिनि। मुमताज़ खां इजाज़त। अल्लाह भाई।